सहाबा के झुरमट में सुभान अल्लाह। सहाबा वो जिन्हें है सुबह सुबह ईद होती थी, नबी का जिक्र करते थे, नबी की दीद होती थी। सहाबा शान वारा एडे शान वारा जंगे बदर में इस्लाम जी पहरी जंगा। उन जंग में महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सा 313 सहाबी इस्लाम ऐं कुफर जो मुकाबलो हुआ। इस्लाम जी पहरी जंगा 313 मुझे नबियन जे ताजदार सां गॾु ऐं 1000 खां मथे अबू जहल सां गॾु जंगे बदर उहा जंगा जे जंग में नबी पाक जे कटे दुश्मन अबू जहल के भी बिन नंढड़न कत्ल कयो। मालूम थियो नबी जे गुस्ताख जो इलाज कत्ल, नबी जे गुस्ताख जी जो इलाज मरणा जो उनजे का भी रियायत काने का। अल्लामा खादिम हुसैन रिजवी रहमतुल्लाह अलैह एक हदीस के अहिड़े अंदाज सा पढ़ियो, उन जा लफ्ज मदीने वाले साईं जे हुजूर में कबूल पइजी विया। अहिड़ी हदीस जेका 1400 साल गुजरी विया, आलमन पढ़ी, दर्स में पढ़ायूं या पढ़ूं, पर तकरीर में पढ़ी त अमीरुल मुजाहिदीन पढ़ी। मन सब नबियन इन जी माना है त जेको नबी खे गार दे फक़तलू हो उनखे कत्ल कयो वञे। के जो फरमाना चो मदीने वाले साईं जो सोना ॾाढी चो कुल नबियन जी जमायत जो सरदार मदीने वारो मां भी चवा थो तू भी चौ ताजदार मदीने वारो शान अज जो आला अक्सर इन्ना आतैना कल कौसर वरफअना लक ज़िक्रक में इज़हार मदीने वारो मां भी चवा थो तू भी चौ ताजदार मदीने वारो। नूह नबी जी बेड़ी तरी पई, इब्राहिम ते बाठरी पई, आड़ा हथी पियो जज करे, आड़ा हथी पियो जज करे, गुलजार मदीने वारो मां भी चवा थो तू भी चौ ताजदार मदीने वारो। सोहणो मुहम्मद नूर सरासर आयो न ईदो उन जे बराबर, चवंदासी करी बख्श अखिल जो ठार मदीने वारो मां भी चवा थो तू भी चौ ताजदार मदीने वारो।